मेहड़ वेझो ॻोठ अब्दुल समद लाशारी में GDA काउंसिलर रियाज़ हुसैन लाशारी तरफ़ां GDA अॻवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जनाब लियाक़त अली ख़ान जतोई जे मान में चाह पार्टी जो एहतमाम कयो वियो। प्रोग्राम में करीम अली ख़ान जतोई, आशिक़ हुसैन ज़ौर, डॉक्टर ग़ुलाम अब्बास महसिर ऐं ॿिया शरीक थिया। इन मौक़े ते GDA अॻवान ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर लियाक़त अली ख़ान जतोई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं GDA काउंसिलर रियाज़ हुसैन लाशारी ऐं संदसि बिरादरी जो शुक्रगुज़ार आहियां। हुन वधीक चयो त मौजूदु हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। हुन हुकूमत रुॻो पंहिंजा पेट भरिया आहिनि। सॼी सिंध समेत मेहड़ शहर तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। शहरनि लाइ ईंदड़ बजट शहरनि बदिरां हुननि पंहिंजा नवाज़ी ते ख़र्च ऐं तबाही ते ख़र्च करे छॾिया आहिनि। इंशाअल्लाह करप्ट हुकूमत मां निजात ज़रूरु मिलंदी। इन मौक़े ते GDA काउंसिलर रियाज़ हुसैन लाशारी चयो त असीं पंहिंजे बिरादरी समेत लियाक़त अली ख़ान जतोई सां हर क़दम सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।